इस्लामकोट में आबादी वारे इलाके में गैस जो दुकान खोलण खिलाफ रहवासियन पारां एहतजाज कयो वियो। इस्लामकोट शहर अंदर आश्रम जे पोयां बजीर मोहल्ले वेझो हिक वडी आबादी में बासर शख्स तरफा मुल्तान कंपनी नाले गैस जो वडो दुकान खोले रखियो है, जंहिं खिलाफ मकामी रहवासी मुसलसल शिकायतूं ऐं दाहूं कंदा रहिया आहिनि, पर इंतजामिया ॿुधण लाइ तयार न आहे, जंहिं सबब पूरी आबादीअ खे हर वक्त खतरो रहे थो। उन मौके ते रिहायशी अशरफ समो सहाफ़ियन खे ॿुधायो त कानूनी तौर गैस जा नंढा तोड़े वॾा दुकान आबादीअ खां परे हूंदा आहिनि, पर बदकिस्मती सां असां वटि इंतजामी लापरवाही जे करे गैस सिलेंडर जा दुकान आबादीअ जे विच में आहिनि। हुन चयो त गैस जे दुकान खिलाफ मुसलसल इंतजामिया खे शिकायतूं कयूं, पर केर बि ॿुधण लाइ तयार न आहे। मसलो ये है गैस कंपनी के मुल्तान केमिकल कंपनी है कि एंग्रो वारनि खे गैस फराहम करे थी, जिन गुज़िरियल 3 सालनि खां हिते असांजे खिलाफ़ हिते असां जीअं ई जंजाल करे छॾियो आहे। एॾा धमाका थियनि था, ख़तरनाक शइ आहे, सॼो पाड़ो मुतासिर आहे। में गैस जे डैमेज जा धमाका थींदा, असांजा ॿार सिर्क भरे उथी वञनि था। इंतज़ामिया खे अपील आहे त महिरबानी करे हीउ जंजाल असां सां टारियो वञे। रहवासी सेशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवर समेत इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी अवाम लाइ आज़ार बणियल गैस जो दुकान आबादीअ खां फौरी तौर ॿाहिरि मुंतकिल करे सकून वारी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।